समाख्या का कनालूं त बलोचिस्तान जे इलाइक़े मस्तंग में वेझो शमसाबाद में बम धमाको थियो आहे। नतीजे में 3 पुलिस एहलकार शहीद ऐं 19 ॼणा ज़ख़्मी थी पिया। शमसाबाद में पुलिस जी गाॾीअ अॻियां बम धमाको थियो। 3 पुलिस एहलकार शहीद थी विया, 19 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। अवां खे अहम ख़बर सां आगाह कंदा हलूं त बलोचिस्तान जे इलाइक़े मस्तंग वेझो शमसाबाद में बम धमाको थियो आहे। नतीजे में 3 पुलिस एहलकार शहीद ऐं 19 ॼणा ज़ख़्मी थी पिया। शमसाबाद में पुलिस जी गाॾीअ अॻियां बम धमाको थियो। 3 पुलिस एहलकार शहीद थी विया, 19 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। अवां खे अहम ख़बर सां आगाह कंदा हलूं त बलूचिस्तान जे इलाइक़े मस्तंग वेझो शमसाबाद में धमाको थियो आहे। नतीजे में 3 पुलिस एहलकार शहीद ऐं 19 ॼणा ज़ख़्मी थी पिया। शमसाबाद में पुलिस जी गाॾीअ अॻियां बम धमाको थियो। 3 पुलिस एहलकार शहीद थी विया, 19 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं। बलूचिस्तान जे इलाइक़े मस्तंग वेझो शमसाबाद में बम धमाको थियो आहे। नतीजे में 3 पुलिस एहलकार शहीद ऐं 19 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। शमसाबाद में पुलिस जी गाॾीअ अॻियां बम धमाको थियो। 3 पुलिस एहलकार शहीद थी विया, 19 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। अवां खे आगाह कंदा हलूं हिन अहम ख़बर जे हवाले सां त बलूचिस्तान जे इलाइक़े मस्तंग वेझो शमसाबाद में बम धमाको थियो आहे। नतीजे में 3 पुलिस एहलकार शहीद ऐं 19 ॼणा ज़ख़्मी थी पिया। शमसाबाद में पुलिस जी गाॾी अॻियां बम धमाको थियो। 3 पुलिस एहलकार शहीद थी विया, 19 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो।